मीरपुर माथेलो में ज़रात खाते जे एडिशनल डायरेक्टर उबैद खुहावड़ ए पीपल्स पार्टी हारी कमेटी जे ज़िले सदर में छिकताण घट न थी। पीपल्स पार्टी हारी कमेटी जे ज़िले सदर ए बियन कारकुनन जी गडियल प्रेस कॉन्फ्रेंस चवण है ज़रात खाते जे एडिशनल डायरेक्टर घोटकी एट मीरपुर माथेलो उबैद खुहावड़ आपे मां निकरी वियो है। वो एक करप्ट ऑफिसर है जो पेस्टिसाइड डीलरन का मंथली वठे तो डीलरन के नकली दवाओं हलाइण जी सरियाम इजाजत दे तो। उबैदुल्लाह खोड़ हटायो, ग़ैरत बचायो, तारीख़ शुरू कंदासीं। साहब जेको सूबाई वज़ीर आहे एग्रीकल्चर जो उन सां राब्तो थियो आहे इन हंगामे इजलास दौरान उन चयो त मां उन सां छो। मंजूर अहमद जलबानी, गुलाम नबी कलवड़ ऐं ॿियनि चयो त अहिड़ी शिकायत पीपी ज़िला घोटकी जे सदर मीर बाबर खान लुंड खे ॾिनी आहे। हुन इंसाफ़ जी पिण ख़ातिरी कराई आहे। हुननि चयो त जेकॾहिं उबैद खुहावड़ खे फौरी तौर ते हटायो न वियो त सूमर ॾींहुं DC ऑफिस अॻियां एहतिजाज कंदासीं।